ख़बर शहर कंधकोट में गुलशहर मोहल्ला जो रहवासी सैयद मंज़ूर शाह इलाज लाइ पैसा न हुजण करे वसवारनि खे इलाज जी अपील कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे मां 2017 खां वठी बीमार आहियां। मूंखे आहिनि 2 बीमारियूं, हिकु आहे सर्वाइकल जी बीमारी, ॿी आहे जस्टीना। सर्वाइकल जी माना आहे रगुनि जी कमज़ोरी ऐं जस्टीना जी माना आहे माना खून बंदि थियणु। 2017 खां वठी 2021 ताईं फ़ाइदो न पियो आहे। जेके मूंखे इंजेक्शन हणंदा आहिनि कंध में, अघु मिलंदी 15,960 में, हींअर थी वई आहे 22,200 रुपए में। हाणे 6 इंजेक्शन हली चुकियूं आहिनि जेके मां पंहिंजे खीसे मां हयूं आहिनि। मां मुराद अली शाह साहब खे बि तमामु घणो लिखियो आहे, पोइ ख़बर न आहे त पोइ उन ताईं दरख़्वास्तूं पुॼनि थियूं या न पुॼनि थियूं। मुंहिंजा 4 भाउर गुज़ारे विया आहिनि। मां तंतन आहियां, मूंखे पुटु बि कोन्हे, मूंखे न्याणी आहे हिकिड़ी। ऐं मां हिन दफ़े न्याणी जूं वालियूं ॻाल्हाए करे मां कराची वियो हुउसि। हींअर कराची डॉक्टर जो टाइम बि चढ़ी चुको आहे, पर मूं वटि एतिरो पैसो न आहे त मां हितां ट्रेन ते वञी करे मां डॉक्टर सां मिला वञे। ऐं असांजी एसोसिएशन आहे सूबे सिंध जी, उहो सदर आहे असांजो सैयद शाह बिन शाह हुसैनी। मां उन खे बि चयो आहे, पर उन बि अणॿुधो करे छॾियो आहे। कंहिं बि वज़ीर सां, कंहिं बि ऑफिसर सां मिलण न ॾियनि था, मिलण जे बजाए असांखे मारूं ॾियनि था पिया। बिलाल वारो वाइदो काॾे वियो जेको ॾंडो खणी निकितो हुयो। सो मां हुनखे अपील कयां थो मुराद अली शाह खे ऐं सरहंदी वारनि खे ऐं सैयद एसोसिएशन वारनि खे त मुंहिंजी मदद कयो। मां तमामु हिकिड़ो परेशानी हालत में गुज़ारियां थो पियो। मूंखे एॾी तकलीफ़ आहे जे मां तकलीफ़ तव्हां पाण बि ॾिसो था त मुंहिंजे कंध में वॾो सूरु आहे। मां कमु झले सघां कोन थो।